नादरीन घोसपुर में न्यूज़ अपडेट है जो गाँव से शेयर करूँ पिया। घोसपुर लॻ जमाल करमपुर थाने की हद में ॻोठ ज़ंगी बालकानी वासी ॻोठाणन लियाकत बालकानी और शकील बालकानी के नामालूम हथियारबंद अगवा करे विया आहिनि। मिले ॼाण मूजिब ॻोठाणा रात जो देर से कणक के फसल के पानी ॾेई रहा हुआ तो हथियारबंदन खेनि अगवा करे नामालूम हंध खणी फरार थी विया आहिनि। वाक़े जो पुलिस के इतला ॾिनो वियो। पुलिस पहुची जांच शुरू करे ॾिनी आहे। वाक़े सब इलाके में खौफ पकड़ियल है। होॾां ॻोठाणनि पारां हथियारबंदन जो पेरो खयो आहे। हर वक्त आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ घोसपुर।